अज हाँ जमाल, मुझी दिल थी चे कायनात शरीर नहीं कुछ बस समझ। जमाल, मैं तुझे वालदेन से मिलण थी चाहियां। कायनात तोखे चयो जो अथम त वक्त अचण ते मां पाण तोखे हुन सां मिलाईंदुसि। नेट यो वक्त कॾहिं ईंदो जमाल? मां त इंतजार करे करे परेशान थी पई आहियां। इन में परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां जॾहिं मम्मी डैडी खे मञाए वरितो त तोखे पाण पंहिंजे घर वठी हलंदुसि। जमाल, केॾो त वक्त थियो आहे पाण खे मिलंदे। नेट तू कॾहिं पंहिंजे मम्मी ऐं डैडी खे मञाईंदे? चवंदो जो आहियां त मूंखे कुझु वक्त ॾे। न जमाल, मूं तोखे तमामु घणो वक्त ॾिनो आहे। हाणे मां सब्र नथी करे सघां। तोखे मुंहिंजी मजबूरी जी का बि परवाह कान्हे। ऐं तोखे बि त मुंहिंजी मजबूरियुनि जो को एहसास कोन्हे। कायनात जमाल, मां हिकु कमज़ोर छोकिरी आहियां। तोखे मुंहिंजे एहसासनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। मूंखे तुंहिंजनि एहसासनि जो को ख़्यालु कोन्हे। पोइ छो नथो घर वठी हली? पर तोखे पंहिंजे वालिदेन जो उसूलनि जो ॿुधाइजो अथमि। इहे त हमेशह क़ाइमु रहंदा। मां त हमेशह अज़ियत में ई रहंदसि। न कायनात, मां हाणे तोखे अज़ियत में रहण न ॾींदुसि। मां ॿिनि टिनि ॾींहंनि में खेनि मञायां थो। सच जमाल? मां तोसां कूड़ ॻाल्हाए सघां थो? जमाल, भला अॼु मां परे खां ई तुंहिंजो घरु ॾिसी थी सघां? इहो छो? जे मां पंहिंजे घर अॼु वञी नथी सघां त ॿाहिरां ई हुनखे जी भरी ॾिसी त सघां थी न। वाकई कायनात पागल आहीं। तूं कॾहिं सम्झंदे? ठीकु आहे, सुभाणे तोखे वठी हलंदुसि। वाइदो? वाइदो। पंहिंजो घर कहिड़ो आहे जमाल? ओ हू जेको आहे न साम्हूं वारो बंगलो, इहो। हू बंगलो? तूं इन बंगले में रहंदो आहीं जमाल? बंगलो बि तो वांगुरु डैशिंग आहे। इहो त सही, अञा रुगो ॿाहिरि जो मंज़र आहे। अंदरि हलंदी न त ॿाहिरि निकिरण ते दिलि न चवंदई। उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जमाल? तमामु जल्दी। ऐं हूअं जल्दी कॾहिं ईंदी? मूंखे त ॾाढो इंतज़ारु आहे। कायनात, हाणे हलूं? एतिरो जल्दी? हा, केरु ॾिसी न वठे। मूंखे परवाह न आहे। पर मूंखे त आहे। केॾो ज़ालिम आहीं तूं जमाल। मूंखे पंहिंजे घर खे ॿाहिरां ॾिसण में नथो ॾी। बसि ॾिठे ई न, हाणे हलणु घुरिजे। सिक त पूरी करण ॾे। जॾहिं हमेशह अची रहंदी कायनात त पोइ जज़्बाती थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? जमाल, लेट्स मूव कायनात। अस्सलाम वालेकुम बाबा साहब। वालेकुम सलाम। बाबा प्यारा, कुछ चङो भलो? अल्लाह जी महिरबानी। कर ख़बर कीअं अचण थियो? बाबा साईं, तव्हांजो हुकुम थियो, अची तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। हा, मूं चयो पे त तुवारे साहब जा हाल सुधरिया या अञा साॻा अथसि? न बाबा साईं, अहिड़ी दुआ न कयो। हा, नंढो साहब ईअं थी वियो आहे ॼण त का घटि वधाई हुयसि ई कान। किथे कख त नथो रखेसि? न बाबा, ऐं तव्हांजा एॾी ज़रूरत कंदुसि। ऐं हा, जेकॾहिं तुवारे साहब हाणे का ग़लती कई त तोखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो यादि पियो कॾहिं। बाबा साईं, अॼु खां पोइ न का बि ॻाल्हि ॿुधो त पोइ जेका चोर जी सज़ा, सा मुंहिंजी सज़ा। चङो चङो, इहो बि ॾिसंदासीं। ऐं हा, चाकर ख़ान खे इहा ख़बर न पवे त मूं को तोखे हिते घुरायो। बाबा साईं ठीकु आहे, धरती उथली पए पर मुंहिंजी मजाला जा नंढे भोतारे खे ॿुधायां। ठीकु आहे, तूं हाणे वञ भली। पाण भले वञा बाबा? ठीकु आहे। ठीकु आहे बसि, महिरबानी। काका, तव्हां ई ॿुधायो, सजाद खां बहितर लीला लाइ ॿियो को वर थी सघे थो? अमर नरगिस, सजाद जहिड़ो छोकिरो त हज़ारनि मां हिकिड़ो मिलंदो। बस काका, गुल मोहम्मद के को समझाए।
हाँ तंहिं ॾींहुं मूं अमड़ घुमाए फिराए ॻाल्हि कढी मांसि ऑफिस में, पर इन ते मूं सां ॻाल्हाइण बि मुनासिब कोन सम्झी। काका मानी त तयारु आहे, पर हाणे जॾहिं अधु हली ॾिनो अचे। हा पुटु ॾाढी देरि करे छॾी, बसि न पोइ चहे इहा शॉपिंग हाणे जॾहिं अचे। काका मां गुल मोहम्मद के ॾिसां, अञा पे तयारु थिए। भले भले पुटु अॼु त मूं तोखे रंधिणे जे हवाले करे छॾियो। काका इहा त मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे। तूं त मुंहिंजी ॾाही अम्मा आहीं। पुटु ख़बर थी त मां तो लाइ छा सोचींदो आहियां? छा सोचींदा आहियो काका? मां सोचींदो आहियां त जेकॾहिं रब मूंखे का धीअरी ॾिया न त उहा बिल्कुलु तूं हुजणु घुरिजी आहे। काका मां अहिड़ी किथे आहियां? ऐं सच थो चवां मड़, तूं असांजे ख़ानदान जो न कहीं पारस आहीं, पारस मुंहिंजा पुट। छॾियो काका। हा मां सच थो चवां। अस्सलाम वालेकुम काका। वालेकुम सलाम गुलमत खान। मां थोरो रधिणे खे ॾिसां। काका माफ़ कजो, मूंखे थोड़ी देर थी वई। का ॻाल्हि न बाबा, मिड़ी ख़ैर। भला छोकिरे जो कमु किथे पहुतो? बाबा कमु किथे थियो, अञा त पिया फुरजूं ऐं लुटजूं, वरी चवनि था ॿिया पैसा खणी अचो। काका माण्हू ॾाढा राज़ान अथव, सोचे सम्झी कमु कजो। बसि बाबा ॾुख त हिन ॻाल्हि जो आहे त पैसा बि विया ऐं नौकिरी बि कान मिली। कजे त छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे बाबा एतिरी देर? आई एम सॉरी बाबा, शॉपिंग में थोड़ी देर थी। बाबा स्क्रिप्ट अचे पोइ हाज़िर तो किरदार ॾींदासीं। चङो थैंक्स। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं छा ख़ुशि आहियो? ठीक ठाक वियो साईं। ख़ुशि आहियो? ठीक ठाक। महिरबानी तव्हां ॿुधायो। सजा तोखे मुबारक हुजे, तुंहिंजो कमु थी रहियो आहे। कहिड़ो कमु? मूं त कोन सम्झियो। काल्ह सेक्रेटरी आफ्ताब अली साहब सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई। पोइ हू चाहे थो त तूं संदसि इदारे जो डायरेक्टर थिए त पोइ इदारो बची सघे थो। सेक्रेटरी आफ्ताब ईअं पियो चए? बिल्कुलु, ऐं इहो बि चयो अथई त सजाद अहमद खे चओ त मूंसां जी मिले। हाँ। ऐं सजाद मूंखे यकीन आहे त तुंहिंजो बिल्कुलु कमु थी वेंदो ऐं तूं सुभाणे वञी आफ्ताब सां सम्झी। ठीकु आहे। साईं डेविड वेलकम माय बॉय। साईं सिट डाउन। महिरबानी। कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर आहे साईं, तव्हां ॿुधायो। सभु ठीकु ठाक? चांहि हलंदी? चांहि त तव्हांजी पी बि। चांहि। ॿियो अॼुकल्ह छा पियो लिखी? अॼुकल्ह साईं हिकिड़ो टेलीविज़न जो ड्रामो आहे, उन ते कमु शुरू कयो अथऊं। तो वरी नाविल जो छा थियो? नावल तव्हांखे ख़बर आहे, हुन में टाइम थो खपे। हाणे असां हुजूं पेट पूजा जे ख्वाजे खां वांदा त पोइ टाइम कढी नावलनि खे मोह ॾियूं। सजाद, तुंहिंजे मुआशी मसइले जो हल ॻोल्हियूं था। मूंखे यकीन आहे त तूं हिन प्रोजेक्ट खे बचाए सघीं थो ऐं इन सां गॾोगॾु नावेल बि आराम सां लिखी सघंदे। बसि हाणे जेकॾहिं ईअं थी वञे त पोइ बाक़ी मूंखे छा खपे। ईअं थींदो बाबा, तो जहिड़े माण्हू जी असांजे हिन इदारे खे सख़्तु ज़रूरत आहे। आई नो यू आर टैलेंटेड माय सन, ऐं तूं ई हिन क़ौमी इदारे खे बचाए सघींदो। तोसां गॾिजी कमु नाहे कयो छा? महिरबानी साईं। चांहि पी। सजाद, महिरबानी तुंहिंजी थींदी जो तूं असां सां गॾु कमु कंदे। तो ख़बर आहे त हिन इदारे खे नाल माण्हुनि तबाह करे छॾियो आहे। हा साईं, असां शुरूअ में ई दाऊं पे कयूं, पर को माण्हू हुजे ॿुधण वारो। ख़ैर, हाणे बि वक़्तु न आहे वियो। तूं अची वेंदे त सभु ठीकु ठाक थी वेंदो। बसि साईं, मां तव्हांजी रहनुमाईअ में पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा करे
तमामु घणी ख़ुशी महसूसु कंदुसि। तोभा जमाल, सुठी गिफ्ट वठण लाइ केॾो त रुलणो थो पवे। फरा का तकरीब आहे छा? हाँ, अञा राति ॿुधायो मां त सुभाणे रोज़ी जे शादी जी सालगिरह आहे। ओ माय गॉड, रियली? मूंखां त ॻाल्हि ई विसरी वई। अॼुकल्ह तोखे अहिड़ी वेसर छो थी पई आहे? किथे को अफेयर त शुरू न कयो अथई? पर भला तुंहिंजे हूंदे मां इहो सोचे सघां थो? अलाए मर्दनि ते कहिड़ो एतबार, मौसम वांगुरु फिरंदा रहंदा आहिनि। मां बि अहिड़ो आहियां छा भला? आहीं त न। पोइ ईअं छो चई? हर ॻाल्हि विसारे छॾण ऐं हर वक़्तु घर खां ग़ाइब रहण ते कहिड़ी ज़ाल शक जो शिकार न थींदी? ओ फरा, तूं बि आम ज़ाल वांगुरु आहीं छा? ज़ाहिर आहे मां बि त कंहिंजी ज़ाल आहियां। न फरा, तुंहिंजो ऐं मुंहिंजो नातो आम ज़ाल मुड़ुस वारो न आहे। तूं त मुंहिंजी दोस्त, मुंहिंजी मोहब्बत, मुंहिंजी चाहत, मुंहिंजी ज़िंदगी, सब कुछ तूं आहीं फरा। सच जमाल? मां तोसां भला कूड़ ॻाल्हाए सघां थो? भला काॾे जी तयारी आहे? फरा तोखे ॿुधायो कोन त पंहिंजो हिनजी चैम्बर ऑफ कॉमर्स जी मीटिंग, चैम्बर ऑफ कॉमर्स जी इलेक्शन थियण वारी आहे। ओ जमाल, मूंखां त हर वक़्तु इहा ॻाल्हि विसरी वञे थी। ऐं पोइ शक करण लॻी थी। वाह, औरत बि साईं अजीब आहे। हमेशह इहो चाहींदी आहे त मेकअप किट वांगुरु मुड़ुस हुनजे पर्स में ई हुजे। न न जमाल, मां त तुंहिंजी तरक़ी थी चाहियां। पोइ जेकॾहिं हाणे भला हुकुम हुजे, तव्हांजी अखियुनि जे आॾो वेही रहां या वञी पंहिंजो कमु कयां? न जमाल, पहिरीं कमु करे अचो। ओके, बाय बाय। पोइ सजाद दरख़्वास्त ॾेई छॾी? हा, दरख़्वास्त त ॾेई छॾी आहे। ऐं इंटरव्यू कॾहिं आहे? मां सम्झां थो इंटरव्यू जल्दी अनाउंस कंदा। हा। ॾिसां हाणे केरु थो असांखे ख़ुशियुनि जे बाग़ में दाख़िल थियण खां रोके। ॾाढी ख़ुशि आहीं। रुगो भवाए त ख़्वाब ॾिठा अथमि, एॾी हसीन ताबीर मिले पोइ बि ख़ुशि न थियां। लीला, चलो तूं सदाईं ईअं गुलाबनि सां टिड़ंदी रहे। चई नी ॾिसां ले ॾिस सजाद, हर शइ असांजी ख़ुशियुनि ते झूमी रही आहे। भला छो लीला, मूंखे अञा एतबार नथो अचे त को ख़ुशियूं असांजे एॾो वेझो आहिनि। डिघे सफ़र करे तोखे इहो अहसासु आहे, न त हाणे मंज़िल का दूर थोड़ी आहे। सच लीला? हाँ सजाद, तोखे मूं ते एतबार न आहे? तुंहिंजो इहो एतबार ई त आहे जेको मूंखे हर मायूसी खां बचाईंदो आहे। न त मां त कॾो को हाराए चुको हुजां। भला छो लीला, मूंखे अञा एतबार ई नथो अचे त को ख़ुशियूं असांजे एॾो वेझो आहिनि। डिघे सफ़र करे तोखे इहो अहसासु आहे, न त हाणे मंज़िल का दूर थोड़ी आहे। सच लीला? हाँ सजाद, तोखे मूं ते एतबार न आहे?
तुंहिंजो इहो एतबार ई त आहे जेको मूंखे हर मायूसी खां बचाईंदो आहे, न त मां त कॾो को हाराए चुको हुजां हा। अॼु ॾाढी ख़ुशि पे नज़र अची, ख़ैर त आहे? ॻाल्हि ई अहिड़ी आहे जो ॿुधी तव्हां बि ख़ुशि थींदो। त पोइ देरि छा जी आहे, ॿुधा। गुल, तव्हां चाहींदा आहियो न त सजाद का सुठी जॉब हासिल करे? हाणे हिन जे लाइ टीवी ते इश्तिहार ॾियणो पवंदो छा? इश्तिहार जी कहिड़ी ज़रूरत आहे? सजाद खे घर वेठे सॼे सुठी जॉब जी ऑफर थी आहे। कहिड़ी ऑफर थी अथसि? हू सेक्रेटरी आफ्ताब अली खान आहे न, हू पंहिंजे हिकिड़े इदारे जो डायरेक्टर करणु थो चाहिएसि। छा मिलंदुसि डायरेक्टरी में? छो? सुठी पघार आहे, रिहाइश लाइ घर ऐं गाॾी बि ॾेई रहिया अथसि। ख़ैर इहा त मूंखे बि ख़बर आहे त छा मिलंदुसि। एतिरी कमाई थींदसि जो पंहिंजी ज़िंदगी लग्ज़रियस गुज़ारे सघे। गुल, ख़ुदा जे वास्ते एॾो बि डिमांडिंग न थी जो पुॼी न सघे। चङो, चार्ज संभाले त पोइ सोचींदासीं। न, हाणे सोचण खे छॾे ॾियो। ठीकु आहे नरगिस, जॾहिं लीला जी क़िस्मत में सिजाद सां गॾु धिका ऐं थाबा लिखियल आहिनि त मां छा थो करे सघां? सच? थैंक यू गुल, थैंक यू। ठीकु आहे, ठीकु आहे। चऊं त मूंखे चांहि पीआर। ठीकु आहे। हेलो। हाय। अच्छा, चङो थियो जो तूं पाण ई अची वएं। अॼु मां तोखे ॾाढो यादि कयो आहे महर। हुकुम मलका आलिया, अलादीन जो जिन तव्हांजे हुकुम जो मुंतज़िर आहे। महर, अॼु मां चर्चे जे मूड में बिल्कुलु न आहियां। छा ॻाल्हि आहे, अॼु तव्हां ॾाढी उदास थियो लॻो। तो वटि टाइम आहे? हा बिल्कुलु आहे। त पोइ अचु था हलूं। तव्हांजी तबियत ठीकु आहे? मुंहिंजी तबियत बिल्कुलु ठीकु आहे ऐं तोखे परेशान थियण जी का ज़रूरत न आहे। मां कीअं न परेशान थींदुसि। ॿुध महर, जेकॾहिं तोखे सवाल जवाब पुछणा आहिनि न त पोइ मूंसां हलण जी का ज़रूरत न आहे। जो तूं चुपचाप रही थो सघीं न त पोइ हल। ठीकु आहे, हाणे तव्हांखे शिकायत जो मौक़ो न ॾींदुसि। तॾहिं त मूंखे तुंहिंजी कंपनी सुठी लॻे थी। हलूं? बेगम। पप्पू? जी पापा। माने किथे पुट? पापा मम्मी किचन में आहे। बेगम। छा है? छा खपई? बेगम, अॼु वरी मानी जी तयारी पे करनी छा? हाँ, छो? छॾियो घणी बेगम, अॼु त किथे ॿाहिरि था हली मानी खाऊं। वाह पापा, मुंहिंजी पाण दिलि पे चए, रियली मज़ो अची वियो। हाँ, हाणे त पैसो अथव, छो न रोज़ ॿाहिरि मानियूं खायो? छॾियो बेगम, हाणे पैसा के एतिरा प्यारा आहिनि छा पंहिंजे बचनि खां बि वधीक जो वही रूह खे सिकाइजे। पैसा खपाए पोइ वेठो माथू खाइजांइ ऐं लंघण काटजांइ। खैर गुरु बेगम, इजो कोन को वरी मुर्गो तो फासे। मुर्गो तो फासे, पहिरीं फ्रिज विकी, पोइ टीवी, हाणे अलाए जे घर जी कहिड़ी शइ में अखियूं विधियूं अथई। न न न न न बिल्कुलु न, हाणे ईअं हरगिज़ न थींदो। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। पप्पा, वरी कहिड़ा वादा पिया थियनि? कुझु न पुट। बेबी ॾिस नवाब साहब जा कम, उहे रोज़ ॿाहिरि मानियूं। पप्पा, एॾो ख़र्च छो था कयो? बाबा कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो पुट, मुंहिंजी स्वीट बेबड़ी। बाबा ॾिसो न, हयाती अलाए जे केतिरी आहे।
हाँ जेस ताईं जेरो आया ताके खाराए प्यारे घुमाए फिराए तो वठा पप्पा अचायो था बेबी बेबी मुझी स्वीट बेबी बाबा हाणे छॾियो न इन्हनि ॻाल्हियुनि खे जल्दी तैयार थी वठो तली मानी खाऊं मूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मूंखे मां भला को अहिड़ो वेल आहियां छा सफ़ा जो कॾहिं कॾहिं पंहिंजे बच्चनि खे का सुठी मानी बि न खाराए सघां कॾहिं छो हाणे त रोज़ पिया ताम खाइजनि बेगम बेगम अलाह पियो ॾींदो असीं पिया खाईंदासीं सजू समझा पंहिंजे भाउ खे हाणे हिन उमिरि में मां पंहिंजा कख छॾींदसि ध्रुवमल यार तूं ॿुधा त सही त आख़िर सबबु कहिड़ो आहे जो तूं इलाइक़ो छॾणु थो चाहीं यार ज़रूरी आहे छा त माण्हू जिते आयो सॼी ज़िंदगी हुन जाइ खे चिंबड़ियो पियो हुजे ईअं छो नथो चईं तुरू त तो वटि ॿ पैसा अची विया आहिनि तोखे पंहिंजो घर ऐं पंहिंजा माण्हू नथा वणनि अहिड़ी ॻाल्हि न आहे अमा बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो हितां छॾे कंहिं चङी जाइ रहण जूं ॻाल्हियूं थो करीं यार तूं सची ॿुधाए न ॻाल्हि छा आहे यार तूं पा मुंहिंजी ॻाल्हियुनि में अची वई माण्हू भला तरक़ी न करे छा सदाईं साॻियुनि हालतुनि में रहे सजू पुछी छो नथो त हिन एतिरो पैसो किथां ईंदो आहे अमा तोखे ॿुधायो जो अथमि त हिकिड़े धंधे में मां बि पैसा लॻाया आहिनि पोइ उहो धंधो मूंखे नज़र छो नथो अचे मूंखे त ख़ौफ़ थो थिए त कंहिं मुसीबत में न फासी पऊं अमा तूं त हरू भरू परेशान थींदी आहीं ध्रुवमल सची ॿुधा अहिड़ी का ॻाल्हि आहे छा यार का ॻाल्हि कान्हे हरू भरू अमा खे मूंसां वेहणो हूंदो आहे मां थी विढ़ां या तूं अमा मां कहिड़ो थो विढ़ां पियो लॾे हलण लाइ केरु थो चए इहो त अमा सजू सम्झा पंहिंजे भाउ खे हाणे हितां मुंहिंजो लाश वेंदो छो थो हिन उमिरि में जीजर मां खे तंग करे यार तूं बोलतो अमा जो पासो थो खणी मां त फाथो आहियां अची वो कल सुबह खाना आयो निसाब तो न मिलियो बाबा तू मांखे कॾहिं ॿुधायो त सुबुह खाना आयो वॾो बाबा साईं अस्सलाम वालेकुम बाबा साईं बिस्मिल्लाह बाबा साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हा चाकर खाना ॻोठ वञण जो इरादो न आहे छा वेंदुसि बाबा साईं त पोइ कॾहिं वेंदे बाबा बाबा हिकु ॿिनि ॾींहंनि में हली वेंदुसि बाबा असांखे शहर खां वधीक ॻोठ में रहणु घुरिजे ठीकु आहे जिन माण्हुनि असांखे वोट ॾेई हिन मंज़िल ते पहुचायो आहे उन्हनि जा बि कुझु कम थियणु घुरिजनि बाबा साईं मां जो मतिलबु सम्झां थो त पोइ हिते यको वॾो छा थो करे बाबा वञी ॻोठ जे माण्हुनि खे को टाइम ॾे ठीकु आहे बाबा साईं तव्हां ख़्यालु न कयो बाबा मां त हिते फाथो पियो आहियां ॻोठ वञी कुझु माण्हुनि सां मिल सुभाणे कोई ईअं न चए त चाकर खान असां वटि रहे ई कोन थो बाबा साईं तव्हांखे अहिड़ी का शिकायत न मिलंदी तव्हां इत्मीनान रखो बाबा माण्हू ईअं वोट कोन था ॾियनि जॾहिं माण्हुनि जा कम था थियनि तॾहिं इज़त थी मिले हाणे उहो पुराणो ज़मानो न रहियो आहे ठीकु आहे बाबा साईं त पोइ सुभाणे कराची छॾे वञ ठीकु आहे बाबा साईं मां सुभाणे हली वेंदुसि प्यारा जी बाबा साईं तूं बि रहिस नंढे सां गॾिजी वञजांइ जेको हुकुम तव्हांजो बाबा साईं Wilt though be gone, it is not yet near day. It was the nightingale, and not the lark, that pierced the fearful hollow of the thin ear. इहो चंडोल न ॾाढो वणता बुलबुल थी बोले अञा थियो न आहे मन मुंहिंजा ईअं न वञ तूं मूंखे रोले हा इहो चंडोल ई हो सुबुह खे आणींदो आहे तारा मध्यम बादलनि जो छिॼणु आहे साइण पिरे जो ई पुटणु सुबुह थिए थो ॾिस धुंधल पहाड़नि जी चोटियुनि ते बिंभर पियो हाणे जीआरी त वञनि जे मारी त हुकुम न पी अञा त पियो फुटी न आहे काथे आहे वियाहो तारो सारो हीअ त आहे को राति जो ई तारो
तू न वञ मुंहिंजा भेण तू न वञ। ठीक है साईं उमरण मूंखे फिदा थियण चवण ॾींहुं त ही सुबुह नाहे चंड जो ई को हमज़ो आहे। हा आयो चंडोल नाहे। हा इहा बैठी बुलबुल बोली जे तुंहिंजी ख़्वाहिश आहे रहां त छा कंदो मौत मूंखे जाना। अच ऐं मौत अच तूं खुश आमदीद मां मोहब्बत तां कुर्बान खुश आमदीद। न न इहो चंडोल ई आहे जो अहिड़ा तिखा ॿोल थो ॿोले। माण्हू त चवनि चंडोल मिठो पर हिन त आहे मूंखे फिटो। हा हा इहो चंडोल ई आहे ॾींहं जो न पियो ॿिन दिलनि जो हमेशा खां रखी। हा ही मिलण जो नाहे वेलो सुबुह थिए थो वञे थो सवेरो। ॾींहं जो न पियो ॿिन दिलनि जो हमेशा खां रखी। हा ही मिलण जो नाहे वेलो सुबुह थिए थो वञे थो सवेरो। ताहिर मां नौकरी कीअं थी छॾे सघां। मुसरत तोखे मुंहिंजो को ख्याल कोन्हे। मां तोखां सवाइ रही सघां थो पर मां को हमेशा लाइ त कोन वञी रही आहियां। मां धंधे जे करे अलाए कीअं थो तोखां परे रहां। एॾा ॾींहं तोखां अलॻि रहण ज़ुल्म न थींदो। मजबूरी जो आहे ताहिर न त तोखां अलॻि रहण मूंखे पसंदि आहे। चवां जो थो त तुंहिंजी भाउ ऐं भेण जे पढ़ाई जो बंदोबस्तु मां थो कयां। न ताहिर न इहा ॻाल्हि न मूंखे पसंदि आहे ऐं न ई बाबा खे। शादी खां अॻु में तो जेको वाइदो कयो हो उनखे ज़रूर निभाए। इहा त सज़ा आहे मुसरत पर इहा जनम टीप त न आहे। उन खां बि वधीक आहे। अच्छा वकील साहब हाणे तव्हां कोर्ट वञो तव्हांखे देर थी रही आहे। ठीक बाबा पहिरीं घर जो केस त खटण ॾे। तव्हांजे घर जो केस निहायत ई कमज़ोर आहे वकील साहब। हू ॿाहिरि त ॾिसो केरु आहे। कायनात तो कीअं आई स्वीट। ठीक है बिल्कुल ठीक। चलो मुसरत आओ हाणे हलां थो मूंखे देर पई थिए। चङो दी चङो खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। को हल निकतो कायनात। न अञा साॻी सूरत हाल आहे। पर इहो सुठो त न आहे। इन लाइ त तो वटि आई आहियां। मुंहिंजी त साॻी सलाह अथई कायनात या हा या न। बाक़ी इहो विच में टंगियल रहण न तुंहिंजे लाइ बहितर आहे ऐं न ई जमाल लाइ। ठीकु आहे मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त हाणे फ़ैसिलो थियणु घुरिजे। बिल्कुलु छो त ॿियो को बि रस्तो कोन अथई।
इंटरव्यू की तारीख अची वई हाँ ऐं उम्मीदवार घणा आहिनि काफ़ी हूंदा पोइ लीला तूं जो मूंसां गॾु हूंदीअ त मूंखां केरु खटी सघंदो पर मां त तोसां गॾु न हूंदीअसि उते ते तूं अकेलो हूंदे हाँ जिस्मानी तरह तो वाकई तू मूंसां गॾु कोन हूंदी आहे पर लीला रूहानी तरह तो तू मूंसां गॾु हूंदी आहे न उहो त अज़ल खां अबद ताईं रहंदी हुअसि त पोइ मूंखे केरु शिकस्त ॾेई सघंदो को बि न छा ॻाल्हि आहे मूंखे पंहिंजे सोच में शामिल न कंदी आहे केॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे सजाद जो हिक ई वक़्त में ॿ मसला हल थी रहिया आहिनि हिकु तरफ़ असांखे मंज़िल मिली रही आहे ऐं ॿिए तरफ़ हिकु अहम इदारे खे तो जहिड़ो माण्हू हाँ लीला तमामु अहम ज़िम्मेवारी आहे अब तोखे त ख़बर आहे इदारे जी छा हालत थी पई आहे इन ॻाल्हि जी त ख़ुशी आहे जो तूं इदारे खे बचाए सघीं थो हाँ लीला तमामु घणो कमु करिणो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त तूं ईअं कंदे ऐं कुझु वक़्त लाइ मूंखे बि वक़्तु न ॾेई सघंदे ऐं तोखे इन ॻाल्हि जो ॾुख थींदो न इन में तुंहिंजी ख़ुशी जो शामिल आहे हाँ लीला मूंखे ख़बर हुई तूं इहो जवाबु ॾींदीअ पोइ सवाल करण जी ज़रूरत ख़ुशीअ में सरशार थियण लाइ जमाल हाणे फ़ैसिलो थियणु घुरिजे काइनात फ़ैसिलो त मथे थी वियो प्यार हमेशह हवाउनि में नथो रही सघे इन जे ज़िंदा रहण लाइ त मज़बूत धरती घुरिजे काइनात मुंहिंजो इशारो रुगो पंहिंजी हवाई जहाज़ में मुलाक़ात न हो मां त आलम अरवाह जी ॻाल्हि पई कई जिते तो ऐं मां धरतीअ ते गॾिजी रहण जो वाइदो कयो पोइ इन वाइदे वफ़ा थियण में एॾी देरि काइनात पंहिंजियुनि मजबूरियुनि खे बार बार दोहराईंदो रहां घणो थियो जमाल जे तोखे मूंसां शादी न करणी आहे त हिकु ई लफ़्ज़ में जवाबु ॾेई छॾ न काइनात तोखां सवाइ ज़िंदगी जो तसवुर हो तुंहिंजो ॿियो नालो आहे लफ़्ज़ मूंखे ख़ुशि न करे सघंदा मूंखे हाणे हिन घड़ी फ़ैसिलो घुरिजे मूंखे कुझु मोहलत ॾे काइनात इनफ जमाल हाणे तूं मूंसां मिलण जी कोशिशि बि न कजांइ प्लीज़ काइनात मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध काइनात तोखे ख़बर आहे त मूं में ख़ामोश छो थी वई जमाल चयमि न त मूंखे हा या न में जवाबु खपे पोइ ईअं लफ़्ज़नि में छो थो फासी तोखे ख़बर आहे काइनात त मां अॻे शादीशुदा आहियां काइनात हाँ प्लीज़ काइनात मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध ख़बरदार मुंहिंजो नालो वठण जी जुरत बि न कजां कॾहिं काइनात मां तुंहिंजी सूरत ॾिसण में गवारा नथी कयां काइनात प्लीज़ काइनात
अदी कायनात भला हाणे मानी खणी अचां? जैनी चयो जो तो मूंखे तंग न कर। जमाल इलेक्शन मुलतवी थी विया छा? इलेक्शन न मुलतवी न थी है। भला कन्वेंसिंग बंद थी विया है? न कन्वेंसिंग भी जोर शोर से जारी है। ऐं पोइ भी तू हर वक्त घर में तो रही, खैर तो है ना? तोखे तो खुश थियण घुर्जे। खुश तो मां ॾाढी आहियां, पर पोइ भी अलाए छो कॾहिं कॾहिं मूंखे अजीब वहम ऐं अंदेशा था थियनि। ओहो फरा भाई तू बि अजीब आहे। घर खां ॿाहिरि हुज त शक ऐं शुबा, ये घर में हुज त वहम ऐं अंदेशा। छा करियां जमाल, आख़िर ज़ाल जो आहियां, मुड़ुस जे बदिलजंदड़ रवैये ते सोचणो त पवंदो न। फरा ॾिस केॾी न ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। मां इलेक्शन में मसरूफ़ हूंदे बि तोखे फुल टाइम ॾियण थो चाहियां, ऐं तूं वरी बि मूं ते शक थी करीं। माफ़ कजो जमाल, अॻिते ईअं न कंदसि। केसि ताईं माफ़ी पे घुरंदीअ? छा करियां जमाल, मुंहिंजो तोसां प्यार जो आहे। ऐं मुंहिंजो न आहे। पर मुंहिंजो तोखां घणो आहे न। ओहो फरा भई तोसां पुॼणु मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल आहे तोसां। प्लीज कायनात हिकिड़ो मिंट। मेहर तोखे चयो रसम त मूंखे आराम करण ॾे। हिकिड़े मिंट ते मुंहिंजो हक़ न आहे छा? यार यू आर रियली अ क्रेजी गाय। प्लीज कायनात। अच जी मुसीबत है। ज़ैनी छा हिकिड़ो कप चांहि न मिलंदी? छो न अदा, मिंट में थी आणियां। अदी मानी भी खणी अचां? ज़ैनी तोखे चयो रसम त मूंखे बुख कान्हे, पोइ छो थी मूंखे तंग करी? ज़ैनी तूं मानी भी खणी अच, तूं चांहि भी खणी आ। ठीक है। मेहर तू मूंखे हिते परेशान करण लाइ आयो आहीं। तव्हां आख़िर पंहिंजो पाण खे कमरे में छो बंदि कयो आहे? तोखे हक़ आहे इहो सवाल पुछण जो? जे न आहे त इहो हक़ वठिणो पवंदो। मां तव्हांखे परेशान ॾिसी ख़ामोश नथो रही सघां। कंहिं चयो आहे त मां परेशान आहियां? पंहिंजो पाण खे कमरे में बंदि रखणु, मानी न खाइण खे आख़िर माण्हू ॿियो छा चवंदो? छो माण्हू करे ॾाढो थकिजी न पवंदो आहे छा? उन जे इज़हार जो इहो त को तरीक़ो न आहे। तूं मूं ते तंज़ पियो करीं। मां इहा जुरत नथो करे सघां। कहिड़ी ख़बर कॾहिं दिमाग़ ख़राब थी वियो हुजे। इहो कीअं थो थी सघे? मेहर तूं हाणे हकनि छिकनि जूं ॻाल्हियूं छो करण लॻो आहीं? तव्हांखे ख़ुशि ॾिसण जी ॿी का वाटब त न आहे बची? इहो सभु अजायो आहे। हिते को बि कंहिंखे ख़ुशि ॾिसणु नथो चाहे। तूं बि ॿियनि लाइ